बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स। अॼु जी हिन वीडियो में 7th क्लास सिंधी जो सबक नंबर 2 असां पढ़ंदासीं, जंहिंजो नालो आहे पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि इल्म जी अहमियत। ठीकु आहे बाबा, त हीउ सबक जेको आहे तमामु सबक बहितरीन नमूने सां पढ़ंदासीं। उन खां पोइ हिन में जेके बि मश्कूं अचनि थियूं, जेके बि एक्सरसाइज़ आहिनि, उहे तमामु असां इंशाअल्लाह हल कंदासीं। ठीकु आहे बेटा, त वीडियो खे शुरू कयूं था पंहिंजे सबक खां। पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि इल्म जी अहमियत। दुनिया जे हर तहज़ीब में इल्म खे वॾी अहमियत हासिल आहे। इल्म इंसान खे सही इंसान बणाए थो। इल्म सां इंसान बामक़सद ज़िंदगी गुज़ारे थो। इल्म इंसान ऐं हैवान में फ़र्क़ु ज़ाहिर करे थो। इंसान ज़ात जा वॾे में वॾा मोहसिन हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशा इहा हिदायत कंदा रहंदा हुआ त पंहिंजी समूरी ज़िंदगी इल्म हासिल करण में गुज़ारियो। असीं ॼाणूं था त कंहिं बि समाज जे सुधारे लाइ मर्दनि तोड़े औरतुनि खे पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं करणियूं पवंदियूं आहिनि। मर्दनि ऐं औरतुनि खे न रुॻो पंहिंजे पर कुटुंब जी भलाई ऐं बहितरीअ लाइ बि कमु करणो पवंदो आहे, बल्कि खेनि पूरे समाज लाइ पिणु उन ॾिस में अहिड़ी कोशिश करणी पवंदी आहे। उन करे मर्द तोड़े औरत जो पढ़ियल ॻढ़ियल हुअणु ज़रूरी आहे। पढ़ियल ॻढ़ियल माण्हू केतिरनि ई मसइलनि खे सवलाई सां हल करे सघनि था। जदीद दुनिया में उहे ई मुल्क तरक़ी ते आहिनि जिन में मर्द ऐं औरतूं पढ़ियल आहिनि। असांजे प्यारे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अॼु खां 1400 साल अॻु इल्म जी अहमियत खे हेठिएं हीअं बयानु फरमायो आहे। नंबर 1, इल्म हासिल करणु हर मुसलमान मर्द ऐं औरत ते फ़र्ज़ु आहे। नंबर 2, इल्म पिरायो पींगे खां क़बर ताईं। ठीकु आहे बाबा, उन खां पोइ अॻे तव्हां पेज ते ईंदव, पेज नंबर 4 ते, त उन में हितां लिखियलु आहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी नज़र में इल्म हासिल करणु इस्लाम जे बुनियादी रुकननि तौहीद, नमाज़, रोज़े, ज़कात ऐं हज वांगुरु अहम आहे। इल्म हासिल करण सां केतिरा ई दीनी ऐं दुनवी फ़ाइदा हासिल थियनि था। पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन इंसान खे भलो सॼियो आहे जेको पाण इल्म सिखे थो ऐं ॿियनि खे बि सेखारे थो। पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इल्म हासिल करण लाइ ताक़ीद कंदे हीअं बि फरमायो आहे त इल्म पिरायो, उन लाइ अव्हांखे चीन छो न वञिणो पवे। अॼु खां 1400 साल अॻु सफ़र जूं के सहूलियतूं मयसर न हुयूं। उन ज़माने में अहिड़ी ताक़ीद करण मां इहो साबित थिए थो त इंसान ज़ात जे सुधारे ऐं तरक़ीअ जो अहम ज़रियो फ़क़ति इल्म ई आहे। पाण सॻोरा ॿियनि मज़हबनि जे आलिमनि जी बि इज़त कंदा हुआ। बदर जी जंग में जॾहिं मके जा के मुशरिक जंगी कैदी थी आया त उन्हनि मां पढ़ियल कैदियुनि खे फरमायाऊं त अव्हां मां जेको कैदी 10 मुसलमाननि खे लिखणु पढ़णु सेखारींदो उनखे आज़ादु कयो वेंदो। ठीकु आहे बाबा, उन खां पोइ आहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसान ज़ात जा सभ खां वॾा मुअल्लिम आहिनि। संदन फरमान आहे त आऊं इल्म जो शहर आहियां ऐं अली करमुल्ला वजहू उन जो दरवाज़ो आहे। बीबी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां रवायत आहे त पाण सॻोरन जी सॼी हयाती इंसान ज़ात खे इल्म सेखारींदे गुज़री। उहो ई सबबु आहे जो इंसानी ज़िंदगीअ जे हर शोबे बाबति पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जूं हिदायतूं ऐं इरशाद मौजूदु आहिनि। असांखे जुगाए त ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾिनल तइलीम ते अमल करियूं, इल्म हासिल करण में पंहिंजी हयाती गुज़ारियूं ऐं इल्म सिखी पंहिंजे वतन खे तरक़ी वठायूं। ठीकु आहे बाबा, सच त इल्म इंसान जी 3 अख आहे। हिननि ॿिनि अखियुनि सां त असीं ॾिसूं वाइसूं था, पर इल्म जी अख असांखे सच ऐं कूड़, सुठी ऐं ख़राब, नेकी ऐं बदी, हक़ ऐं नाहक जे
परख ऐं सुञाणप कराए थी। इल्मु इंसान खे पाण सुञाणण सां गॾु पंहिंजे रब खे सुञाणण जी बि सान्या ॾिए थो। ठीकु आहे बाबा, सुफ़े नंबर 4 ते तव्हांजी जेका रीडिंग आहे उहा थी कंप्लीट। हाणे असां वधूं था पंहिंजे मश्क जी तरफ़, जंहिंजो पहिरियों हिसो आहे हेठियनि सवालनि जा जवाब ॾियो। ठीकु आहे बेटा, हीअ तव्हांजा सवाल लिखियल आहिनि, इन्हनि खे तव्हां पढ़ी वठिजो। हाणे तव्हांखे इन्हनि जा जवाब जेके आहिनि उहे असां लिखियल पढ़ायूं था। ठीकु आहे। सवाल नंबर 1, पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इल्म बाबति छा फरमायो? जवाब, पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इल्म बाबति फरमायो त पंहिंजी समूरी ज़िंदगी इल्मु हासिल कयो। ठीकु आहे बाबा। सवाल नंबर 2, जंग बदर में क़ैद थी आयल पढ़ियल क़ैदियुनि खे पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन छा फरमायो? जवाब, जंग बदर में क़ैद थी आयल पढ़ियल क़ैदियुनि खे पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अवां मां जेको क़ैदी 10 मुसलमाननि खे लिखणु पढ़णु सेखारींदो उनखे आज़ादु कयो वेंदो। ठीकु आहे बाबा। सवाल नंबर 3, पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इल्म जो दरवाज़ो कंहिंखे सॼियो आहे? जवाब, पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इल्म जो दरवाज़ो हज़रत अली करमुल्लाह वजहू जन खे सॼियो आहे। ठीकु आहे बाबा। सवाल नंबर 4, इंसान ज़ात जो सभ खां वॾो मुअल्लिम केरु आहे? जवाब, इंसान ज़ात जा सभ खां वॾा मुअल्लिम हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आहिनि। सवाल नंबर 5 ऐं सवाल नंबर आख़िरी इहो आहे त बीबी आयशा पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे बारे में छा फरमायो? जवाब, बीबी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमायो आहे त पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सॼी हयाती इंसान ज़ात खे इल्मु सेखारींदे गुज़री। ठीकु आहे बाबा। त हेसिताईं तव्हांजो सवालनि जो सिलसिलो थियो पूरो। हाणे अॻिते किताब में हलूं था। उन खां पोइ नंबर 2 में आहे त हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं पंहिंजनि जुमलनि में कमु आणियो। त हीअ तव्हांखे लफ़्ज़ ॾिनल आहिनि, अचो त हिननि जी माना लिखी ऐं जुमलनि में कमु आणियो। ठीकु त बेटा, साॻियो सवाल असां हिते लिखियो आहे, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं पंहिंजनि जुमलनि में कमु आणियो। हीउ सवाल कोन्हे, हिकिड़ी स्टेटमेंट आहे। ठीकु आहे। त हिन तरफ़ असां लफ़्ज़ लिखिया आहिनि, हिन तरफ़ उन्हनि जी माना ऐं हिन तरफ़ उन्हनि जा जुमला। ठीकु बाबा। पहिरियों लफ़्ज़ आहे बख़ील, जंहिंजी माना आहे कंजूस। जुमिलो कहिड़ो ठहंदो? बख़ील शख़्स खे केरु बि पसंदि न कंदो आहे। ठीकु आहे बाबा। सिंपल जुमिलो ठही वियो। तव्हांखे बख़ील जो लफ़्ज़ आहे हिनखे अंडरलाइन करे छॾिणो आहे हिते। नंबर 2, बेदार, जंहिंजी मीनिंग आहे सुजाॻ। जुमिलो कीअं ठहंदो? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इंसान ज़ात खे जहालत जी निंड मां बेदार कयो। ठीकु आहे, माना जहालत जी जेका उन्हनि खे निंड हुई उन्हनि मां बेदार कयो, सुजाॻ कयो। नंबर 3 लफ़्ज़ आहे सान्या। सान्या जो मतिलबु आहे सुञाणप। सुठे इंसान जी सान्या हुनजा इख़लाक़ आहिनि। ठीकु आहे बाबा। नंबर 4, वही जो मतिलबु आहे अल्लाह ताला जो पैगाम। जुमिलो ठाहियो आहे अल्लाह ताला पंहिंजे नबी खे वही ज़रिए पंहिंजो पैगाम ॾींदो। ठीकु आहे। अल्लाह ताला पंहिंजे नबी खे पंहिंजो पैगाम वही ज़रिए ॾिनो। नंबर 5, गुरूर जी माना आहे वॾाई। गुरूर जो जुमिलो कीअं ठहंदो? गुरूर इंसान खे कंध भर किराए थो। ओके। नंबर 6, शऊर, जंहिंजो मतिलबु छा आहे? अकुल। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि खे शऊर सेखारियो। ठीकु आहे बेटा। त हेसिताईं तव्हांजा लफ़्ज़ माना ऐं जुमिला थिया पूरा। हाणे अॻिते किताब जी तरफ़ हलूं था। नंबर 3 में आहे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। हिन तरफ़ तव्हांजा लफ़्ज़ लिखियल आहिनि, हिन तरफ़ तव्हांखे ज़िद लिखणा आहिनि। ठीकु आहे बेटा। त अचो त हिननि लफ़्ज़नि जा ज़िद ॾिसूं था। जी त बाबा, ही तव्हांजा लफ़्ज़ ज़िद हिते लिखिया आहिनि असां। पहिरियों लफ़्ज़ आहे आलिम, जंहिंजो ज़िद थींदो जाहिल। ॿियों तव्हांजो लफ़्ज़ आहे सच, जंहिंजो ज़िद थींदो कूड़। टियों लफ़्ज़ आहे तरक़ी, जंहिंजो ज़िद छा थींदो? तंज़िली। चोथों लफ़्ज़ आहे बदी, जंहिंजो ज़िद थींदो नेकी। पंजो लफ़्ज़ आहे जंग, जंहिंजो ज़िद थींदो अमन। छहों लफ़्ज़ आहे सही, जंहिंजो ज़िद छा थींदो? ग़लति। ठीकु आहे बेटा। त हाणे असां हलूं था पंहिंजे बुक जी तरफ़ अॻिते। हेसिताईं उमेदु आहे त ज़िद तव्हांखे चङी तरह सम्झ में अची विया हूंदा। उन खां पोइ नंबर 4 में आहे आम शयुनि, नालनि ऐं जायुनि खे इस्म आम चइबो आहे ऐं ख़ासि नालनि, शयुनि ऐं जायुनि खे इस्म ख़ासि चइबो आहे। बाबा, हिन जो मतिलबु इहो आहे त उहे नाला जेके कंहिं ख़ासि शइ जा हूंदा आहिनि न। फॉर एग्ज़ाम्पल, जीअं कंहिं माण्हू जो नालो आहे, हिकिड़ो मिसाल असलम, त असलम कंहिं हिकिड़े छोकिरे जो नालो आहे। बट छोकिरो जेको आहे उहो ख़ासि नालो न आहे। उहो छोकिरो सभिनी जे लाइ असां चई सघूं था। ठीकु आहे। सभिनी छोकिरनि जे लाइ त छोकिरो लफ़्ज़ जेको आहे उहो इस्म आम थी वियो, जॾहिं त असलम जेको आहे इस्म ख़ासि थी वियो। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे हेठि कुझु जुमिला ॾिनल आहिनि लफ़्ज़, उन्हनि खे तव्हांखे अलॻि अलॻि करिणो आहे इस्म ख़ासि ऐं इस्म आम में। ठीकु आहे। त अचो त हिननि खे अलॻि अलॻि कयूं था।
ठीकु आहे बाबा, त इस्म आम असां हिन तरफ़ लिखिया आहिनि ऐं ख़ासि जेके आहिनि हिन तरफ़ लिखिया आहिनि। पहिरियों नंबर आहे इंसान। इंसान सभिनी जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। ठीकु आहे, इंसान कंहिं ख़ासि माण्हू जो नालो न आहे। ठीकु आहे, त इंसान जेको आहे इस्म आम में ईंदो। उन खां पोइ मुअल्लिम माना उस्तादु। ठीकु आहे, उहो ख़ासि उस्तादु नथो ज़ाहिर करे। पींघो, हाणे पींघो ख़बर न आहे कहिड़ो छाजो पींघो आहे, कंहिंजो पींघो आहे। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ इस्म ख़ासि में कहिड़ा था अचनि, बदर। ठीकु आहे न, बदर जो हिकिड़ो मक़ामु आहे। अहिड़े तरीक़े सां चीन मुल्क आहे, उहो बि इस्म ख़ासि में ईंदो। अहिड़े तरीक़े सां मुश्तरिक जेको लफ़्ज़ आहे बेटा, उहो इस्म ख़ासि में ईंदो। ठीकु आहे, त हेसि ताईं तव्हांजी जेका क्लासिफिकेशन इस्म आम इस्म ख़ासि जो तव्हां करे छॾी। हाणे अॻिते हलूं था। नंबर 5 में लिखियलु आहे हेठि ॾिनल ख़ाल भरियो। ठीकु आहे बेटा, त पहिरियों तव्हांजो ख़ाल आहे त डैश इंसान जी 3 अख आहे। ॿिए में आहे त पाण सॻोरनि जंहिंजी सॼी डैश इंसान ज़ात खे डैश सेखारींदे गुज़री। जीम में आहे इल्मु इंसान खे डैश सुञाणण सां गॾु पंहिंजे डैश खे सुञाणण जी साञा सेखारे थो। अचो त हिननि ब्लैंक्स खे फिल कयूं था। जी त बेटा पहिरियों ख़ाल आहे इल्मु इंसान जी 3 अख आहे। ठीकु आहे, त ब्लैंक में इल्मु ईंदो। ॿियों आहे पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सॼी ज़िंदगी। ठीकु आहे, त ब्लैंक में छा ईंदो, ज़िंदगी। इंसान ज़ात खे डैश सेखारींदे गुज़री। छा सेखारींदे गुज़री, इल्मु। त पहिरें ख़ाल में ज़िंदगी ऐं ॿिए में इल्मु ईंदो, ॿिए नंबर वारे में। टियों आहे ख़ाल इल्मु इंसान खे पंहिंजे पाण सुञाणण सां गॾु पंहिंजे रब खे सुञाणण जी साञा सेखारे थो। हिते आहे पंहिंजे रब खे। ठीकु आहे, त पंहिंजे रब खे इहो ब्लैंक आहे हिते। ठीकु आहे बेटा, त इन खे असां अंडरलाइन कंदासीं। हिते असांखां मिस्टेक थी वई आहे। ठीकु आहे, त हीअ ब्लैंक तव्हांजा थिया पूरा। हाणे हलूं था अॻिते। जी त 6 नंबर में आहे इल्म जी अहमियत बाबति 10 जुमिला पंहिंजी नोटबुक में लिखो। केरु तव्हां 10 जुमिला लिखी सघो था, जेके तव्हां सबक़ एतिरो सारो पढ़ियो उन मां ई तव्हांखे 10 जुमिला ठाहे करे तव्हां लिखी सघो था। ठीकु आहे बेटा। उन खां पोइ नंबर 7 आहे इल्म जे मौज़ू ते 2 दोस्त पाण में गुफ़्तगू करियो। इल्मु जेको आहे उहो छो ज़रूरी आहे, उन सां कहिड़ा कहिड़ा असांखे फ़ाइदा थियनि था। ठीकु आहे न, ऐं इल्मु जेको आहे सो उनखे हासिलु करण सां इंसान में कहिड़ियूं तब्दीलियूं अचनि थियूं, तव्हां मतिलबु अहिड़े तरीक़े सां पाण में गुफ़्तगू करे सघो था। ठीकु आहे बेटा। त नंबर 5 जेको आहे सुफ़ो तव्हांजो ओसिताईं तव्हांजो ॿियों जेको सबक़ु हो 7वीं क्लास जो उहो त कंप्लीट। उमेदु आहे त तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। ठीकु आहे बेटा, तमामु महिनत सां या वीडियो सां तव्हांजे लाइ ठाहींदा आहियूं। त जेकॾहिं तव्हां सब्सक्राइब कंदव ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कंदव ऐं वीडियो खे लाइक कंदव त असांजी हौसला अफ़ज़ाई थींदव। ठीकु आहे बेटा, त इनशाला मिलंदासीं वरी तव्हांजे 3 सबक़ में। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अस्सलामु अलैकुम।